सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। आम तो मकड़ी वाकुर जाल बुझंदा जिक्र असां सतगुरु जी शरण में ईंदा आहियूं तो जो मक़सद इहो ई हूंदो आहे कोई असांखे चवण वारो हुजे ग़लति सही ते अच, सही ते ईंदे सही थींदो, ग़लति कंदे चङो न थींदो। छाकाणि त कंहिंजी ॿुधण लाइ तयारु न हूंदा आहियूं, पंहिंजे अहंकार पंहिंजे वॾाई में भरियल हूंदा आहियूं। इन करे असां मालिक जी रहमत में ईंदा आहियूं। ऐं ॿी असांजे घर में हर हिकु जॻह ते ॿाहिरि असांखे केवली मिलंदी आहे। असांजो जीवन उन केवली वांगुरु हूंदो आहे। ये केवली हूंदी आहे। असां केवली करे सघंदा आहियूं। कोई अन्न जो दाणो हूंदो आहे, केवली उनखे खणण जी कोशिशि कंदी आहे, उनखे खणंदी आहे। पोइ जॾहिं हू खणंदी आहे, अगरि उनखे कणिक जो दाणो मिलियो उनके खणण जी कोशिशि कंदी, वरी थोरो अॻिते वही वरी कोई चणो मिलियो वरी उनखे खणण जी कोशिशि कंदी, उनखे गीलण जी कोशिशि कंदी, कॾहिं हुनखे कंहिंखे हुनखे। पोइ न हो खणी सघंदी आहे न हो खणी सघंदी आहे, अॻिते वधण जी कोशिशि कंदी आहे। कंहिं महिल हुनखे खणंदी, कंहिं महिल हुनखे खणंदी, कंहिं महिल हुनखे खणंदी, वरी कंहिं महिल हुनखे खणंदी, वरी थोरो अॻिते वधी वरी चांवरनि जो दाणो मिलियो वरी चांवर में चक विझंदी, वरी गीलण जी कोशिशि कंदी, ऐं पोइ उते जो उते फिरंदी रहंदी आहे सभिनि जे विच में। लेकिन जॾहिं खणी उनखे थोरे वक़्त खां बाद होश ईंदो आहे तो कणिक ऐं चणे जो दाणो छॾे ॾींदी आहे, चांवर जो खणंदी आहे। ऐं पोइ जंहिं महिल चांवर जो दाणो खणंदी आहे त उनखे आहिस्ते आहिस्ते ॻेड़ींदी आहे, ऐं खणंदी बि आहे, ॻेड़ींदी बि आहे। छाकाणि त केवली खे असां ॾिसंदासीं, केवली जो वज़न पंहिंजो तमामु घटि हूंदो आहे, चांवर जे दाणे जो तमामु वॾो हूंदो आहे, कणिक जे दाणे जो वज़न तमामु घणो हूंदो आहे। केवली जी भेट में केवली में हूंदो ई छा आहे, कुझु कोन हूंदो। पर केवली जॾहिं ॻेड़ींदी आहे या खणंदी आहे उनमें एतिरी त ताक़त हूंदी आहे जे पंहिंजे वज़न खां 40 गुना वधीक वज़न खणी सघंदी आहे। केवली जॾहिं वज़न खणंदी आहे जेको उनजो वज़न हूंदो आहे उनखां 40 गुना वधीक वज़न खणंदी आहे। इन करे दाणो छिकींदी आहे, इन करे दाणो खणंदी आहे। केवली जी ख़ूबी आहे। ऐं जॾहिं हू बाक़ी सभु दाणा छॾींदी आहे ऐं पोइ चांवर जे दाणे खे खणंदी खणंदी अॻिते वधंदी आहे तो उनखे पंहिंजी मंज़िल ते पहुची करे सुकून सां वेही करे पंहिंजो वक़्तु गुज़ारींदी आहे। कमाल जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हुन खयों हुन सभु दाणा खणण जी कोशिशि कई ऐं कुझु खणी न पई सघी, पर जॾहिं हुनखे सम्झ आई पोइ चांवर जो दाणो खयो ऐं जंहिं वक़्तु चांवर जो दाणो खयो उनखां 40 गुना वधीक हो वज़न खां, पर खणी करे पंहिंजी मंज़िल ते पहुची वई। साॻियो असांजो जीवन, असांजी ज़िंदगी में बि असां चवंदा आहियूं करे कुझु हे बि हुजे, हे बि हुजे, हो बि हुजे, हर हिकु जॻह ते थपोड़ा मारींदा रहंदा आहियूं, हर हिकु जॻह ते खणण जी कोशिशि कंदा आहियूं, केवली वांगुरु हर हिकु जॻह ते वठण जी कोशिशि कंदा आहियूं। असांजो वक़्तु तक़रीबन उन में गुज़रंदो आहे। पर जॾहिं उमेर सोच समझ बुद्धि सां वक़्तु ईंदो आहे चवंदा सभु कई जे लाइ छो। ऐं पोइ चांवर जी इहा ख़ूबी हूंदी आहे त असां पूजा में सिर्फ़ु चांवर ई इस्तेमालु कंदा आहियूं, बाक़ी कोई अन्न कोन थींदो। छाकाणि चांवर जिते पैदा थींदो आहे
उते कोन्हे वधंदो, उतो रोंबो करे खड़ी करे ॿी जॻह ते वरी लॻाइबो आहे, तॾहिं जेको आहे वरी फलंदो आहे, वरी फूलंदो आहे, तॾहिं जॻह ॾींदो आहे। त चांवर असांखे ॾींदो आहे, जिते आहियो तव्हां पाण ताईं हो ओढ़ा ई रहंदव, पर जॾहिं उतो निकिरी करे ॿिए खे आबाद कंदव, करे ॿिए खे ख़ुशी ॾियो, ॿिए सां चङो हलंदव, त पोइ वधंदव, वसंदव, ख़ुशहाल ख़ुशहाल रहंदव। छाकाणि त असां सभु जेके इंसान आहियूं कर्म फल ते यकीन रखंदा आहियूं, त जहिड़ा कर्म हूंदा, जहिड़ो अमल हूंदो तहिड़ो कमु कंदासीं। जॾहिं असां ॿिए खे सुख ॾींदासीं, ख़ुशी ॾींदासीं, ज़ाहिर मोटी करे सभु सुख ऐं ख़ुशियूं असां ॾे अचणियूं ई आहे। असां कंहिंसां थोरो थोरो हलियासीं, पर जॾहिं उन्हनि सभिनी जूं दुआऊं उन मालिक जी रहमत गॾिजी करे मिलंदी आहे, त पोइ असांखे हिकदमि चमकाए रखंदी आहे, हिकदमि रोशन प्रकाश ऐं ख़ुशियुनि सां भरे छॾींदी आहे। थोरो थोरो करण सां जेके चवंदा आहिनि फुड़ी फुड़ी तलाह थींदी आहे। फुड़ी फुड़ी तलाह छा हूंदी आहे? असां थोरो थोरो कंहिंसां चङो हलियासीं, पर जॾहिं सभिनी जो गॾु फल मोटी करे मिलियो, त इंसान जो महान थी करे ख़ुशी ऐं ख़ुशियुनि सां भरिजी वेंदो आहे। पंहिंजो